खुजदार में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन नतीजे में 7 दहशतगर्द मारिजी विया, जॾहिं त 10 दहशतगर्द ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। दहशतगर्दनि जे कब्ज़े मां बारूदी मवाद, ट्रांसमीटर ऐं ॿियो सामान हथ कयो वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते 10 ॾींहं बि एहतजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी आहे। एहतजाजी मुज़ाहिरा ठठो, फ़कीराबाद, डिगड़ी, मेहर, शाहपुर जानिया, हैदराबाद, दादू ऐं ॿियनि इलाइक़नि में थिया। नसीर राहू शाख खे 2 गारा पवण सबबि केतिरा ई ॻोठ ऐं फसल पाणी हेठि अची विया। रोड़ी कैनाल मां निकिरंदड़ नसीर राहू शाख खे 2 हंधनि तां गारो पियो। आपाशी अमलदार वाक़े वारे हंधि न पहुता। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत गारो बंदि करण में मसरूफ़ आहिनि। गढ़ी यासीन जे ॻोठ पांबीड़ो मेहर ॿाहिरां सेम नाले भरिसां 5 खां वधीक हथियारबंदनि पुराणे तकरार तां फायरिंग करे साजिद मेहर खे क़त्ल करे छॾियो। फायरिंग बाद मारिजी वियल जा वारिस हथियार साण करे वाक़े वारे हंधि पहुची विया, जंहिं सबबि ॿिन्ही धुरियुनि तरफ़ां फायरिंग जी ॾे वठि कई वई। होॾां पुलिस पोतीअ जे लाश खे खणी रूरल हेल्थ सेंटर मुंतक़िल करे छॾियो। पुलिस मूजिबि पुराणे तकरार तां हथियारबंदनि फायरिंग कई। नंढो आदम जे नवाज़ टाउन में मर्द ऐं औरत जो घर अंदरि तशद्दुद थियल लाश इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाशुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो, जंहिं जी सुञाणप वापारी गुलाम रसूल गुजर ऐं संदसि पीरसन मां रज़िया जे नाले सां थी। पुलिस मूजिबि वापारी गुलाम नबी गुजर ऐं संदसि घरवारी घरु अणबण सबबि पंहिंजे माइटनि वटि रहंदी हुई। 2 ॾींहं अॻु संदसि घरवारी आई त घर बंदि हुयो। पुट खे भित टुपाए दर खोलायो, जॾहिं त पुलिस खे मक़तूल जो मोबाइल बि नाहे मिलियो। पुलिस मूजिबि मक़तूल जे क़ातिलनि ख़िलाफ़ जांच शुरू कई वई आहे।